सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 4 सबक 3 माहौल जा गैर जानदार हिस्सा एबायोटिक कंपोनेंट्स ऑफ द एनवायरनमेंट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां माहौल जे बारे में पंहिंजी ॼाण जो सिलसिलो जारी था रखूं ऐं अॼु ॾिसूं था त असांजे माहौल में जेके गैर जानदार अंसर आहिनि या गैर जानदार फैक्टर्स आहिनि यानी अबायोटिक फैक्टर्स आहिनि उन्हनि जो असां ते कहिड़ो असरु आहे उन पाण में कहिड़ो तालुक़ु आहे। इन्हीअ खां पोइ असां माहौल जे बारे में कुझु वधीक सम्झण लॻंदासीं। असांखे ख़बर पवंदी त इहे शयूं असां ते कीअं असरअंदाज़ थियनि। असां पोएं सबक में माहौल जे जानदार हिसनि जे बारे में पढ़ी चुका आहियूं। असांखे ख़बर आहे त असां इंसान ई हिन माहौल जा सभिनी खां हमेशह आहियूं। अचो त असां ॾिसूं त दुनिया जे चौधारी असां इंसान कहिड़नि क़िस्मनि जा आहियूं ऐं कीअं रहूं था। कुझु इंसान थधनि मुल्कनि में था रहनि, कुझु गरम मुल्कनि में था रहनि, कुझु जबलनि जे चोटियुनि ते था रहनि, कुझु मैदानी इलाइक़नि में था रहनि। आख़िर जेकॾहिं ॾिसंदासीं त इहे सभु असां इंसान मुख़्तलिफ़ आहियूं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा इंसान मुख़्तलिफ़ आहिनि, हालांकि सभु इंसान आहियूं। इंसान मुख़्तलिफ़ रंगनि जा आहिनि, मुख़्तलिफ़ नस्लनि जा आहिनि, कुझु थधनि इलाइक़नि जा आहिनि, कुझु गरम इलाइक़नि जा आहिनि। आख़िर इहो तग़युर छो आहे? आख़िर हिक ॿिए खां अलॻि छो आहियूं? अहिड़ी तरह जेकॾहिं जानवर बि ॾिसंदासीं त कुझु पाणीअ जा जानवर हूंदा, कुझु ख़ुश्कीअ जा जानवर हूंदा, कुझु थधनि इलाइक़नि में रहंदा हूंदा। जीअं हीअ बर्फ़ानी रिछ आहे, इहो थधनि इलाइक़नि में बर्फ़ में रहंदो आहे। जेको आहे पैंडा, उहो चाइना में रहंदो आहे। अहिड़ी तरह हर इलाइक़े जा पंहिंजा पंहिंजा जानवर आहिनि ऐं उहे उन सां मख़सूस आहिनि, उन्हनि जो ॿियनि इलाइक़नि में रहणु मुमकिन न आहे। अहिड़ी तरह दुनिया जा ॿूटा बि मुख़्तलिफ़ आहिनि, कुझु पाणीअ जा ॿूटा आहिनि, कुझु ख़ुश्कीअ जा, कुझु जाबलू इलाइक़नि जा, कुझु रेगिस्तानी, कुझु थधि वारा ऐं गर्मी वारा। आख़िर माण्हू, जानवर ऐं ॿूटा मुख़्तलिफ़ छो आहिनि? मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, इवन हिकिड़े इलाइक़े में ई मुख़्तलिफ़ आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान में ॾिसो त सिंध जो माण्हू अलॻि आहे, पंजाब जो अलॻि आहे, बलूचिस्तान जो अलॻि आहे। आख़िर छो? आब हवा जे फ़र्क़ जे करे। आब माना पाणी, हवा माना हवा। आब ऐं हवा असांखे ख़बर आहे त इहे ॿई जेके आहिनि उहे माहौल जो गैर जानदार हिसनि मां आहिनि। माहौल जे गैर जानदार हिसनि जे मुख़्तलिफ़ हुअण जे करे माण्हू, जानवर ऐं ॿूटा हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था। आबोहवा माहौल जा गैर जानदार हिसनि खे चइबो आहे। माहौल जे गैर जानदार हिसनि जे बारे में ॾिसण खां पहिरीं अचो त ॾिसूं, यादि कयूं त गैर जानदार छा खे चइबो आहे। गैर जानदार जूं निशानियूं आहिनि त चुरपुर न करे सघंदो आहे, साह कोन खणंदो आहे, उनखे खुराक जी ज़रूरत कोन हूंदी आहे, पसकदाई ते रद्द अमल न कंदो आहे, उन में न को वाध थींदी आहे न को तब्दीली थींदी आहे, उन में अफ़ज़ाइश जी सलाहियत बि कोन हूंदी आहे ऐं माहौल मुताबिक़ न मटिजी सघंदो आहे। जेके जानदार शयूं आहिनि उन्हनि में हिकिड़ी शइ हूंदी आहे एडॉप्टेबिलिटी, यानी उहे पंहिंजो पाण खे मटाए छॾींदा आहिनि माहौल जे मुनासिबत सां या मुताबिक़त सां, पर गैर जानदार शयूं पाण खे न मटाए सघंदियूं आहिनि। सभिनी खां वॾी जेका निशानी आहे ऐं जेको फ़र्क़ु आहे उहो आहे त गैर जानदार हिसा जेके आहिनि उन में जीव घरड़ा कोन हूंदा आहिनि, उहे नॉन सेलुलर स्ट्रक्चर हूंदो आहे। असां पहिरीं ॾिसी आहियूं त माहौल जा गैर जानदार हिसा आहिनि, उनमें हवा, एयर ऐं विंड, गरमाइश यानी टेम्परेचर, रोशनी यानी सनलाइट, पाणी यानी वाटर ऐं मिट्टी यानी सॉइल शामिल आहिनि। असां माहौल जे हिसनि जी हीअ दर्जाबंदी या ग्रुपबंदी ॾिठी जंहिंमें गैर जानदार ऐं जानदार हुआ। गैर जानदारनि में मिट्टी, पाणी, हवा, रोशनी ऐं गरमाइश आहिनि ऐं जानदार जेके असां ॾिसी आहियूं उन में जानवर आहिनि, ॿूटा आहिनि, फंजाई आहिनि, अलजी आहिनि ऐं बैक्टीरिया आहिनि। हिन सबक में असां माहौल जे गैर जानदार हिसनि जे बारे में पढ़ंदासीं, यानी अबायोटिक फैक्टर्स ऑफ एनवायरनमेंट। इन्हनि में असांखे ख़बर आहे त शामिल आहे मिट्टी, पाणी,
हवा, रोशनी ऐं गरमाइश यानी गर्मीअ जो दर्जो। इहे आहिनि अबायोटिक फैक्टर्स ऑफ एनवायरनमेंट यानी माहौल जा गैर जानदार हिस्सा। सॉइल, वाटर, एयर या विंड, सनलाइट ऐं टेम्परेचर। माहौल जो सभिनी खां अहम गैर जानदार अंसर आहे मिटी। असांखे ख़बर आहे त जानदारनि जी ज़िंदगीअ जो इन्हासार खुराक ते आहे। जेसिताईं जानदार तवानाई हासिल न कंदा जेका खुराक सां मिलंदी आहे ओसिताईं हुननि जी ज़िंदगी मुमकिन न आहे। असांखे इहा ख़बर आहे त ॿूटा पैदावारी अंसर आहिनि यानी प्रोड्यूसर्स आहिनि। असां इहो बि ॾिसी चुका आहियूं त ॿूटनि खां सवाइ इब्तिदाई सारिफ़ मौजूदु न हूंदा यानी जेके जानवर या जेके जानदार ॿूटा खाई गुज़ारो कनि था जेकॾहिं ॿूटा न हूंदा त उहे ज़िंदह कोन बचंदा ऐं जेकॾहिं उहे न हूंदा त जेके सानवी सारिफ़ हूंदा उन्हनि खे खाइण लाइ कुझु कोन मिलंदो जे करे उहे बि कोन हूंदा ऐं खाधे जी ज़ंजीर ठही न सघंदी ऐं उन जे करे ज़िंदगीअ जो वजूद ई न हूंदो। जानदार जी ज़िंदगीअ जो अंसार खुराक ते आहे ऐं खुराक खां सवाइ ज़िंदगीअ जो वजूद कोन हूंदो। मिटी ॿूटनि जे फुटण लाइ ऐं वाध लाइ लाज़मी आहे। असांखे ख़बर आहे त सभु ॿूटा जेके आहिनि उहे मिटीअ में फुटंदा आहिनि ऐं वधंदा बि उन में आहिनि। खुराक ठाहिण जो तालुक़ु मिटीअ सां सिधो सं आहे। असांखे ख़बर आहे त ॿूटा ॿिजनि मां थींदा आहिनि। असांखे इहा ख़बर आहे त ॿिज पाण मुरादो कोन फुटंदा। जेकॾहिं मां ॿिज खणी पंहिंजे कबट में या पंहिंजे घर में या कंहिं जाइ ते रखी छॾींदुसि त उहे रखी कोन फुटंदा। मूंखे ॿिजनि खे छा करिणो पवंदो ॿिजनि खे फुटण लाइ पोखणो पवंदो। जेसिताईं मां पोखींदुसि कोन तेसिताईं ॿिज कोन फुटंदा। पोखिबो छा में आहे मिटीअ में। अचो त असां ॿिज जे फुटण जो अमल ॾिसूं। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त ॿिज आहिस्ते आहिस्ते मिटीअ में वञे थो त उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते उन मां थोरी पाड़ थी निकिरे। उन पाड़ खां पोइ जेको आहे उहो पाड़ जो पहिरियों फेज़ आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में। उन खां पोइ उन में आहिस्ते आहिस्ते जेके आहिनि सला निकिरंदा। सलनि निकिरण खां पोइ जेको आहे पाड़ूं वधंदियूं वेंदियूं। सलो मिटीअ खे धिके ऐं मथे निकिरंदो वेंदो। उन लाइ ज़रूरी आहे त मिटी हिते नरम हुजे ऐं हिते बि नरम हुजे जीअं सलो ॿाहिरि निकिरी सघे ऐं पाड़ूं वधी सघनि। उन खां पोइ उहो सलो वधंदो ऐं मथे निकिरी ऐं उते जेको आहे उहो पन ठाहींदो। जीअं पन ठहंदा त पननि में फोटोसिंथेसिस शुरू थी वेंदी ऐं ॿूटे जी वाध शुरू थी वेंदी। ॿूटनि खे फुटण लाइ खपे घिम यानी पाणी, गर्मी, हवा यानी ऑक्सीजन ऐं ऊंदाही। हालांकि कुझु ॿूटनि खे रोशनी बि खपंदी आहे ऐं सभिनी खां ख़ासि आहे नरम मिटी। ॿूटनि जे फुटण लाइ नरम मिटी ज़रूरी आहे ऐं जेसिताईं ॿूटा न हूंदा तेसिताईं ज़िंदगीअ जो वजूदु कोन्हे। उनजे करे मिटीअ जे मौजूदगीअ खां सवाइ ज़िंदगीअ जो वजूदु कोन थो थी सघे। मिटी ॿूटनि जे फुटण ऐं वाध खां अलावा तमामु घणा ग़िज़ाई अंसर यानी न्यूट्रंट्स जेके आहिनि उहे बि ॿूटनि में शामिलु कंदा आहिनि जेके उन खां पोइ जानदारनि जी ॿियनि जानदारनि जी खुराक में इब्तिदाई सारिफ़नि में ऐं उन इब्तिदाई सारिफ़नि मां सानवी सारिफ़नि जे खुराक में ऐं जिस्म में दाख़िल थींदा आहिनि। इन खां अलावा ॿूटनि खे झल बि ज़मीन में मिलंदी आहे। ज़मीन उनखे पकिड़े मज़बूती सां बीहंदी आहे जीअं ॿूटा किरी न सघनि। इन जे करे ज़मीन ॿूटनि लाइ ज़रूरी आहे ऐं ॿूटा ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे। पाणी चवंदा आहिनि त पाणी ज़िंदगी आहे। सभिनी जानदारनि खे पाणीअ जी ज़रूरत आहे। जानदारनि जो पंहिंजो घणो हिसो जिस्म जो घणो हिसो पाणी आहे। कुझु जानदार 50 खां 95% ताईं पाणी हूंदा आहिनि। पाणी बहितरीन ॻारींदड़ आहे ऐं ग़िज़ा खे जीव घरड़नि ताईं पहुचाए थो ऐं फुज़ले खे नेकाल करे थो। ऐं पाणी रोशनी तरकीब लाइ लाज़मी आहे ऐं रोशनाई तरकीब खां अलावा असांखे ख़बर आहे त खाधो या खुराक कोन ठही सघंदो।
अॻी शइ जेका असां ॾिसंदासीं जेको माहौल जो गैर जानदार हिसो आहे या अंसर आहे उहो आहे हवा। असांखे ख़बर आहे त हवा में ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस शामिल आहिनि। हालांकि हवा जो वॾो हिसो नाइट्रोजन गैस ते मुश्तमिल आहे जंहिंमें तक़रीबन 78% नाइट्रोजन गैस हूंदी आहे। पर ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड हयातीअ लाइ अहम आहिनि। ऑक्सीजन साह खणण लाइ लाज़मी हूंदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड रोशनाई तरकीब यानी फोटोसिंथेसिस लाइ ज़रूरी आहे। हवा में चुरपुर ऐं दाब मौसम मुरतब कंदा आहिनि। याने जेकॾहिं हवा हलंदी हूंदी त हिकु मौसम हूंदी, पर जेकॾहिं हवा बीठल हूंदी त ॿी मौसम हूंदी। जेकॾहिं हवा जो दाब वधीक थींदो यानी एयर प्रेशर वधीक थींदो त मुख़्तलिफ़ मौसम थींदी ऐं हवा जो दाब घटि थींदो त घणो करे मींहंगी वारी मौसम थींदी। सो हवा जी चुरपुर खे या हलंदड़ हवा खे असां चवंदा आहियूं विंड। हवा जे लॻण या घुलण खे विंड चइबो आहे। हवा जो लॻण या घुलण यानी विंड माहौल मुरतब कंदो आहे। सिज जी रोशनी माहौल जो गैर जानदार अंसर आहे। सिज जी रोशनी रोशनाई तरकीब लाइ ज़रूरी आहे ऐं रोशनाई तरकीब में ऑक्सीजन बि ठहे थी जेका इंसान जी ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे ऐं सभिनी जानदारनि जी ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे ऐं खुराक बि ठहे थी। सो सिज जी रोशनी रोशनाई तरकीब जो अमल करे थी, उन मां ऑक्सीजन थी ठहे ऐं खुराक थी ठहे। उन खां अलावा सिज जी रोशनी गरमाइश जो ज़रियो बि आहे। दुनिया में गरमाइश जो वाहिद ज़रियो जेको आहे उहो सिज आहे ऐं धरतीअ लाइ तवानाई जो मुख्य ज़रियो बि सिज आहे। गर्मी पद गर्मी जो दर्जो ऐं टेम्परेचर। गर्मीअ जो दर्जो जानदारनि जे ते जिस्मानी असरु विझे थो। जानदारनि में ॿूटा आहिनि ऐं जानवर आहिनि, इंसान बि जानवर ई आहिनि। सो असां ॾिसी आया आहियूं जॾहिं असां फोटोसिंथेसिस जो अमल या रोशनाई तरकीब वारो अमल पढ़ियो हो त गर्मीअ जे दर्जे जे करे सिंथेसिस जो अमल यानी फोटोसिंथेसिस जो अमल या तेज़ थिए थो या झको थिए थो। सो गर्मीअ जो दर्जो ॿूटनि जी बाध ते असरु विझे थो। गर्मीअ जो दर्जो जानवरनि जी ज़िंदगीअ ते बि असरु विझे थो। असांखे ख़बर आहे त असां गर्मीअ में छा महसूसु कंदा आहियूं ऐं थधि में छा महसूसु कंदा आहियूं ऐं असां कीअं मुख़्तलिफ़ क़िस्म जा कपिड़ा पाए गर्मीअ में ऐं थधि में असां उन थधि जो या गर्मीअ जो यानी टेम्परेचर जे घटि वधण जो मुक़ाबिलो कंदा आहियूं। छो त असां में एडाप्टेबिलिटी आहे, असां में माहौल जे मुताबिक़त सां पंहिंजो पाण खे तब्दील करण जी सलाहियत आहे। गर्मी पद जे घटि वधण सां पाणीअ जी कसाफ़त ते बि असरु थिए थो ऐं उन जे करे उन में मौजूदु जेके न्यूट्रंट्स आहिनि उन्हनि जे जज़्ब थियण ते बि असरु थिए थो। उन जे करे असां चई सघूं था त टेम्परेचर या गर्मी पद ज़िंदगी ऐं सरगर्मीअ जो तयन करे थो। हिते मूं हिकिड़ो दुनिया जो नक्शो ॾेखारियो आहे ऐं हिन नक्शे में मुख़्तलिफ़ मुल्क मुख़्तलिफ़ रंगनि सां ॾेखारियल आहिनि। हिन में तव्हां ॾिसंदो त उहे मुल्क जेके तमामु थधा आहिनि जीअं हीअ आहे जिते -29 खां -29 खां बि घटि टेम्परेचर हूंदो आहे सेंटीग्रेड में, उहे ई आहिनि। उन खां पोइ मूं जेको आहे उन नक्शे में स्लेटी रंग जेके आहिनि ॿ ॿिया उनजा शेड्स इस्तेमालु कया आहिनि जंहिंमें ख़बर पए त उहे घटि उन खां थोरो घटि थधा आहिनि यानी 25 डिग्री माइनस वारा ऐं 15 डिग्री माइनस वारा। अहिड़ी तरह जेके ॾिसंदा वेंदासीं त मुख़्तलिफ़ शेड में मुख़्तलिफ़ दर्जे हरारत तव्हांखे नज़र ईंदो जेको सालियानो सरासरी दर्जे हरारत आहे या गर्मीअ जो दर्जो आहे इन्हनि मुल्कनि जो। पाकिस्तान हिते आहे ऐं असां ॾिसंदासीं त पाकिस्तान जेको आहे नारंगी हिसे में आहे यानी असां वटि सालानो सरासरी गर्मीअ जो दर्जो 20 साढनि 20 खां वठी 30 जे विच में हूंदो आहे। पर उहे मुल्क जेके तमामु गरम आहिनि जिन में 40 जो टेम्परेचर आहे यानी 20 खां 40 खां वधीक आहे, उहे तमामु थोरा मुल्क आहिनि ऐं अफ्रीका में आहिनि। उहे तव्हांखे हिते नज़र ईंदा जेके तमामु गरम मुल्क आहिनि। असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं त इंसान मुख़्तलिफ़
इलाइक़नि में या मुख़्तलिफ़ मुल्कनि में या दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जानवर मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, ॿूटा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सो उहे जानदार पंहिंजो पाण खे एडॉप्ट करे चुका हूंदा आहिनि उतां जे माहौल जे मुताबिक़। सो इहे माहौल कुझु थधा माहौल आहिनि, कुझु विच वारा माहौल आहिनि ऐं कुझु गरम माहौल आहिनि। सो हिन दुनिया जे इन्हनि माहौलनि ते बि नज़र विझी सघिजे थी। इन्हीअ ते असां पंहिंजे हिन सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।